सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेज करे शादी का बाद मन मानी ना, शादी का बाद मर्यादा, जेकॾहिं मर्यादा हूंदी इज्जत मान शान हूंदो। शादी का बाद पतो पवंदो आहे तो राजा किया, उनखे ॾिसणु खपे। मूंखे वॾनि राजा बणायो, मूंखे ताज मिलियो, मूंखे राणी मिली, मूंखे आस्थान मिलियो, सभु मुंहिंजो घोड़ो अॻिते हो, सभई ॼाणी अॻो हलिया पए। पर मां त राजा बणियुमि जॾहिं वॾनि माउ पीउ ॾाॾे ॾाॾी जेके बि असांजा वॾा आहिनि, त मां राजा थियुमि, छा उहे राजमाता या राजपिता थिया या न थिया? उन्हनि जी डिग्री वधी या घटी? भई जेकॾहिं राम राजा थियो तो दशरथ जी डिग्री वधी उहा घटी न। पर कंस राजा थियो तो उन्हीं पंहिंजे पीउ खे जेल में विझी छॾियो। राम मर्यादा जो प्रतीक आहे, कंस मन जो प्रतीक आहे। त असां ॿिन्ही में जो छा हूंदासीं? तंहिंजे करे जॾहिं राजा थिए उनजो माउ पीउ या वॾा जेके आहिनि उहे राजपिता महाराज या राजमाता हूंदी थी, या साॻियो बर्तननि खे विहाए छॾियो, साॻियो हुनखे नौकर बीहाए छॾियो, या साॻियो के तूं पंहिंजो कमु करे पई असां ॾे ॾियां चांहि पहुचाए वञ। तंहिंजे करे शादी जो मक़सदु हूंदो आहे जिते पंहिंजी मनमानी ख़तमु थिए, मनमानी शुरू न थिए। ऐं जेका राणी आहे उनजो कमु आहे घर जी संभाल कर, घर खे मान मर्यादा सां हलाइण, घर खे एतिरो ॾे जो सभिनी जी इज़त मान शान बणाए करे रखे। जेकॾहिं घर में का कमी आहे बि सही, उनखे चङे नमूने पूरो करे, उनखे ईअं संभालणु खपे जेको महसूस बि न करे। जीअं हिकिड़ी छोकिरी हुई, उनजी शादी थी, जीअं पंहिंजे घर में आई, जीअं घर में आई त हाणे हुनजे घर जो माहौल ॾिठो त घर जो माहौल खे चङो कोन लॻो। मुंहिंजो जेकॾहिं मुंहिंजी ससु आहे पंहिंजी मर्ज़ी वारी, जेकॾहिं कुझु ॻाल्हायूं त मूंखे पूरो करे रखंदी, तंहिंजे करे हिन खे जेको आहे मूंखे शांती सां हलाइणो आहे। पोइ ॿ टे ॾींहं शांती सां हली, बहितर थी करे हली। हाणे जी ससु जेका ई माना हिनजी सस जी ससु, माना हिनजी वॾी ससु, उन वीचारे जी का इज़त न हूंदी घर में। जेको कुझु बचंदो हुनखे खाधे लाइ ॾेई छॾंदा, ईअं विहाए छॾंदासीं, खट भॻी टुटी बसि थोरो कीअं, हुनजी का इज़त न हूंदी। पोइ हिकु ॾींहुं हे जीअं रोटी करे वेठी, पोइ यको पंहिंजी वॾी ससु ॾे तके वेठी, उन ॾिसी वञे। हाणे यको हूंदे तके पई, हिनजी ससु खे थोरो गुस्सो चढ़ियो। हिन खां पुछे छा तकींदी पई आहियां, जेको ॾिसंदी छा पई आहियां? चए न, जंहिं महिल मुंहिंजी शादी थी न, मूंखे पंहिंजे माउ पीउ सम्झाए छॾियो, पोइ जिथे शादी ठही न, उनजो मान मर्यादा नेम ध्यानु जेके बि हुजनि सभु उहे अपनाइजाए। जेको उनजो रीतू रस्मूं तौर तरीक़ा उथी वेठी सभु उनखे फॉलो कजांइ, पेकनि जो कुझु बि न। हाणे तूं सॼी सोरहं जी आहे, जेके उनजो करनि उहो कजांइ। सो मां ॾिसंदी पई आहियां त उनखे तकींदी पई आहियां। हुन चयो पोइ छा तकींदी पई आहियां? चयो मां ॾिसंदी पई आहियां वॾी ससु मुंहिंजी वीचारी खटियोलो टुटल आहे, इन करे पई आहे थी। चए छा मक़सदु? जे मां हुनखे रखियो आहे तूं मूंखे अहिड़ो रखंदी छा? ॾिसंदी पई आहे हुनखे पंहिंजे अंदरि खाधो। चए छा आहे, जेका घर जी मर्यादा हूंदी, मूंखे माउ पीउ चयो जेको हुनजी मर्यादा हुजे, जेका उथी वेठी सॼी उहा पूरी कजांइ, जीअं उहे करे वॾा करे थो जा, तूं अमल कजांइ। चयो मां थोरे चयो आहे ईअं पई रहे,
बेशक तूं ख़ातिर नहीं घुराए ॾेसि, हिनखे वणाए ॾेसि, जेको करेसि तोखे न थोरे आहे, जेको वणे उहो कर। ऐं हिन बि खटियल वग़ैरह वणाए खे चङे नमूने बिस्तरो वग़ैरह विछाए करे ॾिनो। वरी ॿ टे ॾींहं गुज़रिया, वरी कुझु करे वेठी, ससु वॾी ॾे तके वेठी। हुन बसि वरी हाणे छा तकींदी पई आहे, चवनि मूंखे जेको ॿारनि चयो न, सॼी मान मर्यादा उथी वेंदी, सोरनि जी कजांइ, असांखे यादि न कजांइ। इन खे ॾिसंदी पई हुनखे खाधो पीतो, चइबो खाधो पीतो मां थोरे सठी ॾियांसि, जेको पियो अथसि पाण जेको घुरे कोई न थोरी, त मूंखे जेको ईंदो आहे ॾींदी आहियां, पाण खे जेको पसंदि अचेसि तूं पुछी करे तयारु करे ॾियसि, मूंखे इहो ॾींदी छा जेको कॾी, जेको कॾी तूं मां तकींदी पई आहे, मां सां अहिड़ी हालति करी आहे। चए जेका मां तव्हांखे ॾिसंदमि मां उहा कंदमि, मूंखे पीउ मां चयो जेको उहे करणी तूं ईअं कजांइ, जेको ससु करे तीअं कजांइ। ऐं उन खां चए तोखे जेको वणे तूं खवाएसि, मां जेका न थोरी आहे, जेको वणेसि तूं ईअं रखेसि। ऐं ईअं माउ पीउ जा मान मर्यादा यादि कराईंदे कराईंदे मूंखे उन चयो तुंहिंजो घर जहिड़ो हुजे उनखे ओढ़ो कजांइ। हर ॻाल्हि में मूंखे पंहिंजी ॻाल्हि क्लिक पई थिए, शायदि मां कंदी पई आहियां, अॻिते मां सां थींदो। ऐं ॾिसंदे ॾिसंदे सॼो घर सिधो करे छॾियो, सॼो घर स्वर्ग करे छॾियो।